नाज़रीन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। हिते अवांखे ख़बर ॾींदा हलूं त गंबट ऐं भरपासे में बोड़ा बोड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। तेज़ वसकारे खां पोइ गटर नाला बि उथली पिया आहिनि। हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। रोडनि रस्तनि ते बि पाणी जमा थी वियो आहे। गटर नाला उथलण खां पोइ पाणी घरनि में काहे पियो आहे, जंहिं सबबि शहरी अज़ियतनि में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त बरसात खां पोइ बिजली बि मुसलसल ग़ाइब आहे। बिजली न हुजण करे इंतजामिया खे इलाइक़नि मां पाणी निकाल करण में ॾुखियाइयूं दरपेश आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवांखे ही ख़बर ॾींदा हलूं त गंबट ऐं भरपासे में बोड़ा बोड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। तेज़ वसकारे खां पोइ गटर नाला बि उथली पिया आहिनि। हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। रोडनि रस्तनि ते बि पाणी जमा थी वियो आहे। गटर नाला उथलण खां पोइ पाणी घरनि में काहे पियो आहे, जंहिं सबबि शहरी अज़ियतनि में मुब्तला थी विया आहिनि।